अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व मौलाना व मल्जअना व मअवाना व हादियना व महदियना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातिना व नूर ममातिना व नूर अव्वलिना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर कुद्दामना व नूर इस्लामिना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाहा मअस्साबिरीन वला तक़ूलू लिमन युक़तलु फ़ी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउन वलाकिन ला तशउरून वलनब्लुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ़ि वल जू'i व नक़्सिम मिनल अम्वालि वल अनफ़ुसि वस्समरात व बश्शिरिस साबिरीन अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबतुन क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन उलाइका अलैहिम सलवातुम मिर रब्बिहिम व रहमह व उलाइका हुमुल मुहतदून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरों, अजीज दोस्तों,
क़ुरान मजीद जूं आयतूं तव्हां बुज़ुर्गनि जे आॾो मूं तिलावत कयूं आहिनि, जन जे बारे में अव्हां जे आॾो मूंखे चंद मारूज़ात पेश करणा आहिनि। दुआ कयो अल्लाह तबारक व तआला पंहिंजे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी रब्बुल आलमीन तौफ़ीक़ नसीब फरमाए। तव्हां असां सभिनी खे अल्लाह ताला पंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलाम जे सदक़े में हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल जी तौफ़ीक़ अदा फरमाए। इस्लामी साल जो ही पहिरियों महीनो याने मुहर्रम शरीफ़ जो ॿियो जुमो सन 1423 हिजरी शुरू आहे। हिन भलारे महीने में तमामु घणियूं यादगारूं हिन सां वाबस्ता आहिनि। मुहर्रम जे महीने खे अल्लाह तबारक व तआला ख़ासि करे मुहर्रम जे 10 तारीख़ खे तमामु वॾा शर्फ़ नसीब फरमाया आहिनि, पर ख़ुसूसन तव्हां असांजे लाइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत जे लाइ हिन महीने जे 10 तारीख़ खे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो हिकु यादगार सां वाबस्तगी आहे। उहा यादगार आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बचड़नि इमाम हुसैन आली मक़ाम ऐं उन जे साथियुनि ऐं उन जे घर वारनि, उन जे पुटनि भाइटनि ऐं भाणेजनि जे क़ुर्बानी जेका अल्लाह जे दीन जे ख़ातिर अज़ीम शान क़ुर्बानी सैयदना इमाम हुसैन आली मक़ाम ॾेई क़यामत ताईं इस्लाम वारनि जो ॻाट ऊचो करे छॾियो। हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम इन क़ुर्बानीअ मां इहो साबित कयो त बातिल केतिरो बि कुवत वारो हुजे, बातिल में केतिरी बि ज़ाहिरी ताक़त हुजे, बातिल भली केतिरो बि घणे तादाद में हुजे ऐं हक़ वारा ज़ाहिर में भली थोरा हुजनि, भली कमज़ोर हुजनि, पर हक़ हक़ अल्लाह तबारक व तआला जल जलालू अमन वालू उन थोरनि खे भली ज़ाहिर में कमज़ोर छो न हुजनि उहो हौसलो नसीब फरमाईंदो आहे, उहा कुवत नसीब फरमाईंदो आहे जो अल्लाह पाक जा बाना उन बातिल घणे जे आॾो, ताक़त वारे जे आॾो अखियूं अखियुनि में मिलाए हुन जो मुक़ाबिलो कंदा आहिनि, ज़ाहिर में पंहिंजो वजूद विञाईंदा आहिनि, लेकिन हक़ जो नालो बुलंद हूंदो आहे, पाण बि क़यामत ताईं अल्लाह जे हुकुम सां ज़िंदा हूंदा आहिनि। सैयदना इमाम हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जी क़ुर्बानी तमामु बेमिसाल क़ुर्बानी आहे। इन ते माण्हू सॼो साल पियो गुफ़्तगू करे त बि मुंहिंजा प्यारा दोस्त ही अहिड़ो मौज़ू आहे जो खुटण जो कोन्हे। मख़सूस ॻाल्हियूं ख़ासि ॻाल्हियूं मां तव्हांजे आॾो अर्ज़ु कंदुसि। अल्लाह तबारक व तआला शल तव्हां असांखे महबूबन करीमनि जो सचो आशिक़ ऐं ग़ुलाम बनाए। दुरूद शरीफ़ पढ़ंदा हलो त पहिरियां आयतुनि जी माना तव्हांखे ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालू अमन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्र वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन। या अय्युहल्लज़ीना आमनू ऐं ईमान वारो। अल्लाह सईं मोमिननि खे ईमान वारनि सां मुखातब थी फरमाए थो, ऐं ईमान वारो तव्हां ते जेकॾहिं को ॾुखियो वक़्तु अचे, तकलीफ़ अचे, ॿ कम कयो। इस्तईनू बिस्सब्र वस्सलाह, नमाज खां मदद वठिजो ऐं सब्र कजो, यानी तकलीफ़ में, ॾुख में, परेशानी में ॿ कम न छॾिजो। नमाज बि फिटी न कजो ऐं सब्र जी दामन बि न फिटी कजो। अल्लाह ताला फरमाए थो इन्नल्लाह मअस्साबिरीन। पोइ मां रब करीम जी ज़ात बाबरकाह जो तव्हां सां वाइदो आहे, तव्हां सब्र कंदव त मां अल्लाह तव्हां सां गॾु हूंदुसि। अॻिते
अल्लाह ताला फरमाए तो वला तक़ूलू लिमन युक़तलु फ़ी सबीलिल्लाहि अमवात, जेको फ़ी सबीलिल्लाह शहीद थे, फ़ी सबीलिल्लाह हुन जो जिस्म अल्लाह जे राह में कुर्बानी ॾे, फ़ी सबीलिल्लाह जहान में अल्लाह जे दीन जे सरबुलंदीअ जे लाइ लड़े ऐं पाण खे शहीद कराए। अल्लाह ताला फरमाए तो ला तक़ूलू लिमन युक़तलु फ़ी सबीलिल्लाहि अमवात, इन फ़ी सबीलिल्लाह कुर्बानी ॾियण वारे खे, फ़ी सबीलिल्लाह शहीद थियण वारे खे ख़बरदार ख़बरदार मता मुअल चवी, मुंह न चइजां। छा है या अल्लाह, बल अहयाउन, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए तो फ़ी सबीलिल्लाह सिर ॾियण वारा जेरा आहिनि, वलाकिन ला तशऊरून, पर अवां खे उन्हनि जे हयातीअ जो शूर कोन्हे, उन्हनि जे ज़िंदगीअ जी ख़बर कान्हे, उन्हनि खे कीअं तव्हां ज़िंदा मञो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो जे मां अल्लाह खे अल्लाह मञी थो, क़ुरान खे क़ुरान मञी थो, नबीअ खे आख़िरी नबी मञी थो, इस्लाम खे अल्लाह जो सचो दीन मञी थो, भली तो जे दिमाग़ में अकुल में शऊर में ॻाल्हि न वेहे, पर अल्लाह जे फरमान ते भरवसो कर त शहीद जहिड़ो आ। वलाकिन ला तशऊरून जो मक़सद इहो आहे त तव्हां जे सम्झ में भली ॻाल्हि न अचे, अव्हां जे दिमाग़ में ॻाल्हि न वेहे, उहो अव्हां जे दिमाग़ जो क़सूर आहे, पर अल्लाह ताला जल जलालुहु मन वालो फरमाए थो त मां रब चवां थो त जेको मां अल्लाह जे राह में फ़ी सबीलिल्लाह सिर वढाईंदो आहे सो जहिड़ो हूंदो आहे। अॻिते अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल जूअ व नक़्सिन मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात, मां अल्लाह जो कानून आहे त ईमान वारनि जो इम्तिहान वठंदो आहियां, पंहिंजे लाइ न जहान जे लाइ। अल्लाह से ये कोन चवंदो आहे त मां आज़माए ॾिसां त मासां सचा आहिनि या न, इहो अल्लाह जो शान आहे। रब थो फरमाए त मूंखे पंहिंजे बाने जे हाल जी ख़बर आहे, पर मां उन बाने खे जहान जे आॾो ज़ाहिर कंदो आहियां त ॾिसो जेको मां रब करीम ते पको भरवसो ई ईमान आणे थो, मां हुन ते केतिरा इम्तिहान आणियां थो, पर मुंहिंजो बानो उफ़ बि ज़ुबान मां नथो कढे वियो। हाणे उहो कहिड़ो तरीक़ो आहे इम्तिहान जो, अल्लाह ताला पाण फरमाए थो वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ, अव्हां खे खौफ जे ज़रिए आज़माईंदासीं, वल जूए बुख जे ज़रिए आज़माईंदासीं, व नक़्सिन मिनल अमवाल माल तव्हांजा खुटंदा इन ज़रिए तव्हां खे आज़माईंदासीं, वल अनफुस अव्हां जा नफ़्स जानियूं उहे इम्तिहान में अची वेंदा, उन जे ज़रिए ते आज़माईंदासीं, वस्समरात अव्हां जी औलाद अव्हां जो फल आहे, अव्हां जा फ़सुल तव्हांजा फ़सुल आहिनि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो कॾहिं इम्तिहान तव्हांजे बच्चनि ते ईंदो, कॾहिं इम्तिहान तव्हांजे औलाद ते ईंदो, कॾहिं इम्तिहान तव्हांजे फ़सुलनि ते ईंदो, इहे सभई तव्हांखे इम्तिहान ॾियण जा तरीक़ा हूंदा। यादि रखो मां अल्लाह पाक इन्हनि कमनि सां पंहिंजे मोमिन ॿारनि खे आज़माए जहान जे आॾो वाइखो कंदो आहियां, यानी दुनिया खे ॾेखारींदो आहियां त मुंहिंजा बाना लिकल न आहिनि, केॾी अज़ीम कुर्बानी ॾियनि था, जेकॾहिं माल वञे थो त बि परवाह न आहे, सिर वञे थो त बि परवाह न आहे, औलाद वञे त बि परवाह न आहे, फ़सुल वञनि त बि परवाह न आहे, ज़ालिम जो ख़ौफ़ अचे त बि परवाह न आहे, कहिड़े बि क़िस्म जी तकलीफ़ अचे त मुंहिंजे बाने खे परवाह न आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो मुंहिंजो बानो जॾहिं सभिनी इम्तिहान मां कामयाबु थींदो आहे त पोइ क़ुर फरमाईंदो आहे वबश्शिर साबिरीन, सुभान अल्लाह। ऐं मुंहिंजा प्यारा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां रब जी ज़ात बाबरकात खे इरशाद थो फरमाया वबश्शिर साबिरीन, इन मुसीबतुनि ते सब्र करण वारा बाना, इनखे मां अल्लाह पाक जे तरफ़ खां तूं मुबारकूं ॾे, मुंहिंजे तरफ़ खां। मुंहिंजा हबीब तूं मुंहिंजो नुमाइंदो आहे, तूं मुंहिंजो नबी आहे, तूं मुंहिंजो रसूल आहे, माण्हू तोखे ॾिसनि था, तोसां तोते इतमाद कनि था, मां रब ॾिसण में न ईंदो आहियां, हाणे तव्हांजे करे बिशारत त मुंहिंजी आहे, पर ज़ुबान तो महबूब मुहम्मद करीम जी आहे। या अल्लाह कहिड़ा उहे केर आहिनि साबिर, कहिड़नि साबिरनि खे ॼाण, कहिड़नि खे चवां त तव्हांखे मुबारक आहे।
अल्लाह ताला फरमाए तो अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबह, उहे साबिर जनते जरी का तकलीफ ईंदी आ, क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। ओ मुंहिंजा हबीब, उन साबिरनि जी निशानी इहा आहे त वावेला कोन कंदा, हाय हाय कोन कंदा, घोड़ा घोड़ा कोन कंदा, मथो मुंहुं कोन पिटींदा, वार कोन पटींदा, कपड़ा कोन फाड़ींदा, ख़ामोश हूंदा, बस रुगो एतिरो चवंदा इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। ए नेमतूं बि रब ॾिनियूं हूं, जेकॾहिं वापसि वरितई त का वॾी ॻाल्हि कान्हे, इहे बि अल्लाह जूं, असां बि अल्लाह जा। पुट, खीर, फसल, जान, औलाद, बख़्त, दौलत, इहे सभु रब ॾिना, पर जे वरी वापसि वठे थो त पंहिंजी ॾिनल शइ वरितई, कहिड़ो ॾोह थी वियो। भली वठे, हता जेका असांजी जान आहे इहा बि रब जी ॾिनल आहे, जेकर इहा वठे त बि ख़ुदा जे राह में क़ुर्बान आहे। अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबतुन क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। क़ुरान ॿुधाए छॾियो। हाणे अॻिते वरी मज़ेदार ॻाल्हि आहे। उलाइक, सुभान अल्लाह, अल्लाह ताला फरमाए थो इहे कहिड़ा, ओ इहे उलाइक इहे अलैहिम सलवातुम मिर रब्बिहिम व रहमह। मुंहिंजा महबूब तो इनखे बिशारत ॾिनी, पर मां वरी तोखे थो ॿुधायां, उलाइक अलैहिम सलवातुम मिर रब्बिहिम व रहमह। इन्हनि जे मथां मां अलाह पाक जूं हमेशा हमेशा सलातूं आहिनि ऐं रहमतूं आहिनि। केॾो ख़ुदा जो ख़ासि फज़ल आहे। व उलाइक हुमुल मुहतदून। ऐं मुंहिंजा प्यारा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहो बि मां तोखे ॿुधाए थो छॾियां त सही वाट वारा, हिदायत वारा, रस्ते वारा, हक़ वारा, अल्लाह जे वाट ते हलण वारा, महबूब मुहम्मद करीम जे दीन ते हलण वारा, क़ुरान ते हलण वारा, उलाइक अलैहिम सलवातुम मिर रब्बिहिम व रहमह व उलाइक हुमुल मुहतदून। ऐं मुंहिंजा महबूब इहे ई हक़ वारा, इहे ई हिदायत वारा, इहे ई सही वाट वारा, जंहिंखे मां अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात सही वाट जी हिदायत फरमाए छॾी आहे। हाणे इन्हनि सभिनी आयतुनि जो जेके मूं तिलावत कयूं, तर्जुमो पूरो थी वियो, माना पूरी थी वई, अव्हां जे दिमाग़ में ॻाल्हि वेहिजी वई त अल्लाह ताला पंहिंजे बाननि खे आज़माईंदो आहे। हिकिड़ी ॿी आयत आहे, हस्बन नास ऐं युतरकू ऐं यक़ूलू आमन्ना व हुम ला युफ्तनून। अल्लाह ताला फरमाए थो, मता ईअं चओ, मता ईअं भाइयो, मता ईअं तव्हांजो गुमान हुजे असां बसि मुस्लमान आहियूं, मुस्लमानी जी दावा कईसीं, हाणे ख़ुदा न आज़माईंदो। अल्लाह ताला फरमाए थो त न मुस्लमान थींदे त इम्तिहान ॾींदे। मुस्लमान जे लाइ इम्तिहान ज़रूरी आहे। जंहिं आमन्ना चयो आहे, ईमान आणण जी जंहिं दावा कई आहे, हाणे ईमान आणण खां पोइ हाणे तयारु थी वेहे। अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजी मर्ज़ी आहे, मां जहिड़े बि नमूने सां पंहिंजे बाने खां इम्तिहान वठां, मर्ज़ी जो मालिक आहियां। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां। अब ॿाहिरि निहारियो, क़ुरान कंहिं ते लथो, सभई चओ, ॾाढे चओ, रसूलुल्लाह ते। क़ुरान कंहिं ते लथो, रसूलुल्लाह ते। रसूलुल्लाह जे मथां क़ुरान नाज़िल थियो। रात आ तब लहे, अल्लाह जो हुकुम आहे, मंझंदि जो बि अचे, ख़ुदा जी मर्ज़ी आहे। सफ़र में आहे तब रसूलुल्लाह ते अचे, हबीब निंड पियो आहे तब क़ुरान नाज़िल थिए। अल्लाह ताला जी मर्ज़ी, जंहिं महिल ख़ुदा ताला जो इरादो थी पवे, पंहिंजे हबीब ते क़ुरान मोकिले। ऐं जंहिं महबूब ते क़ुरान लहे, उन जे झोलीअ में वरी हुसैन खेॾे। जंहिंजे झोलीअ में हुसैन जहिड़ो जवान मुंहिंजा दोस्त रांदियूं खेॾे। सच ॿुधाए, अमर जीजल अवां ॾिठो आहे, को सिंधीअ जो ॿार आहे, को पंजाबीअ जो आहे, को विरोही जो आहे, को पछते वारे जो आहे, को अरबी वारे जो आहे, पर मुंहिंजा दोस्त ॿार त ॿारनि जहिड़ा, ॼमण महिल सभु हिकु जहिड़ा आहिनि। ॿार ॼमण सां हिकिड़ी ॿोली उहा उहा वारी हिकिड़ी ज़ुबान में कंदो आहे, पर मुंहिंजा दोस्त जंहिंजे घर में वॾड़ो थींदो आहे, उहा पाण ई पाण माउ जे हंज में ॿोली सिखंदो आहे।
आहे न आहे? कंहिं मदरसे में हुनखे वञण जी ज़रूरत आहे? सिंधीअ जो ॿारु सिंधी माउ जे झोली में सम्झंदो, बिरोहीअ जो ॿारु बिरोही पंहिंजे अम्मा जे झोली में सम्झंदो, पछतो वारो पछते जी ज़बान पंहिंजे माउ जे झोली में सम्झंदो, उर्दू पंजाबी वारो पंहिंजे अम्मा जी झोलीअ में सिखंदो। हाणे जहिड़ी ॿार खे तरबियत ॾिबी, कुल मौलूदी यूलदु अलल फितरत फअबवाहु युहव्विदानहु व युमज्जिसानहु व युनस्सिरानहु। नबी करीम जी ज़ात फरमाइनि था, हर हिकु ॿारु साफ़ सुथरो ॼमंदो आहे, पाक सुठो थी ॼमंदो आहे, पर माउ पीउ जहिड़ा हूंदा उनखे ओड़ो ई बणाए छॾींदा। हुसैन आली मक़ाम मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ॼाओ आहे, ॼमण सां उनखे झोली इमामुल अंबिया जी नसीब थी आहे। उहा झोली जंहिं झोलीअ में क़ुरान लहंदो आहे, उहा झोली जंहिंमें महबूब जे झोलीअ में चंड लही ईंदो आहे, उहो महबूब करीम अलैहिस्सलाम जंहिंजे दरवाज़े ते जिब्रील बि इंतज़ार कंदो आहे, उहो महबूब मोहम्मद करीम जे मेराज ते वञे त मलाइका मुंतज़र बीठा हूंदा आहिनि, ओ हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे ज़ुबान मुबारक ते क़ुरान खां साबी का ॻाल्हि ई कान हूंदी आहे। अल्लाह ताला इरशाद फरमाईंदो आहे, वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा। मुंहिंजो हबीब करीम अल्लाह पाक जे मर्ज़ीअ खां सवा कोन ॻाल्हाईंदो आहे, जो कुझु बि मुंहिंजो हबीब ॻाल्हाईंदो आहे सो अल्लाह फरमाए थो मां अल्लाह जो वही हूंदो आहे। वरी अमड़ कहिड़ी आहे? ख़ातून जन्नत। सभई चओ सुभान अल्लाह। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारी न्याणी, उहा प्यारी न्याणी जंहिंजे लाइ नबी करीम जी ज़ात बाबरकात पाण फरमाइनि था त फातिमतु बिदअतुम मिन्नी, फातिमा मां महबूब मोहम्मद करीम जे गोश्त जो टुकड़ो आहे। अॻिते फरमाइनि था व सय्यदतन निसाअल आलमीन, हबीबन करीमन जी ज़ात फरमायो त जहान में जेके बि क़यामत ताईं औरतूं हूंदियूं उन सभिनी औरतुनि जी सरदार मुंहिंजी ख़ातून जन्नत आहे। इहो इन्ही जे करे कोन त नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात पंहिंजे न्याणी हुजण जे नाते सां, हा न्याणी हुजण जे नाते सां बि, पर ॿी ॻाल्हि बि हुई त रब करीम जी ज़ात बाबरकात ख़ातून जन्नत में खूबियूं रखियूं हुयूं। ख़ातून जन्नत में तक़वा हुई, परहेज़गारी हुई, खौफ़े खुदा हुयो। अल्लाह ताला फरमाईंदो आहे, इन्ना अकरमकुम इंदल्लाहि अतकाकुम। ऐं ईमान वारो, मां अल्लाह जे ज़ात बाबरकात तव्हांजा कबीला ठाहिया, अव्हांजा पाड़ा ठाहिया, अव्हां जूं ज़ातियूं बणायूं। इहे कबीला ज़ातियूं पाड़ा सुञाणप जे लाइ आहिनि, पर इन अकरमकुम इंदल्लाहि अतकाकुम। मां रब करीम जी ज़ात बाबरकात खे कबीलो पाड़ो पसंदि न आहे, मां अल्लाह खे उहो वणंदो आहे जेको मुंहिंजनि बाननि में वधीक मुत्तक़ी ऐं परहेज़गार हूंदो। ख़ातून जन्नत में इहा ॻाल्हि बि बदर जे कमाल मौजूद हुई, जो दुनिया जे औरतुनि जी सरदार त बणी, रुगोनी जे करे न त नबी जी न्याणी आहे, बल्कि ॿी बि हुन में खूबी हुई त सॼे जहान जे औरतुनि में ख़ातून जन्नत जहिड़ी बि का पाक दामन हुई कान का। तक़वा जे लिहाज़ सां, परहेज़गारी जे लिहाज़ सां, अल्लाह पाक जे ख़ौफ़ जे लिहाज़ सां, रब्बुल आलमीन जे मुहब्बत जे लिहाज़ सां उनखे ख़ुदा ताला ॿियनि ख़ूबियुनि सां बि नवाज़ियो आहे। हिकिड़ो वाक़ियो अर्ज़ु करे पोइ अॻिते हलां। दुरूद मुंहिंजे हबीब करीम ते बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सुहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। ख़ातून जन्नत रज़ियल्लाहु तआला अन्हा एॾी त आबिदा ज़ाहिदा हुई, हिकिड़ी राति इरादो कई त मां अॼु नफ़िल पढ़ां। छा पढ़ां? असांखे त सोमाणी खां पोइ बसि निंड वराईंदी आहे, फह किरी पवंदा आहियूं। इंसानु थकल टुटल आराम कंदो आहे, निंड खे पसंदि कंदो आहे। महबूब करीम जी पाक दामन न्याणी बरकातूं नियते क़ुरान पाक शुरू थी फरमाए, क़ुरान जी हाफ़िज़ाणी आहे, चओ सुभान अल्लाह। अलहम्द शरीफ़ खां वठी करे सूरत बकर अल्फ़ लाम मीम शुरू थी फरमाए। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो 2.5 पारा सूरत बकरा, 2.5 पारा मुंहिंजे महबूब करीम जी पाक दामन न्याणी 2.5 पारा हिकिड़ी रकात में पढ़ी वई।
मुंहिंजा दोस्तो अञा बि हिर्स नथो उछे, वरी ॿी सूरत शुरू कयईं, टियों सी पारो, चौथों सी पारो, पंजो सी पारो, त हिकिड़ी रकात में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक दामन यानी हिक रकात में क़ुरान जो ख़त्म पूरो करे छॾियो। भले खां भलो हाफ़िज़, सुठे खां सुठो हाफ़िज़ पढ़े त बि 4 कलाक 5 कलाक मुसलसल पढ़े तॾहिं मुंहिंजा अदा क़ुरान पाक पूरो करे। साहिब मां थो चवां वॾी स्पीड वारो हूंदो तॾहिं 5 कलाकनि में पढ़ंदो, न त कोन पढ़ी सघंदो। बीबी साहिबा सॼो क़ुरान पूरो कयो, जंहिंमहिल वन्नास थी तंहिंमहिल हाणे रुकू कयईं, रुकू करे रकात पूरी कयईं, सजदो कयईं, सजदो करे उथी वरी ॿी रकात शुरू कयईं, ॿी रकात जो शुरू कयईं त वरी साॻो क़ुरान ॿी रकात में बि अञा ॿी रकात जा 2.5 पारा यानी सूरह बकरा मस पूरी थी आ त फजर थी वई, बाख फुटी वई। मौलवी साहबन मुंहिंजा दोस्तो मदीने पाक में हबीब जे सहाबन नबी करीम अलैहिस्सलाम जे मस्जिद नबवी में आज़ानूं चयूं, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। शरीयत जो मसइलो आ त नफिल जेको पढ़बो आ सो माणीअ खां फजर ताईं पढ़बो आ, फजर जे बाग खां पोइ नफिल न पढ़बा, फजर जे बाग खां पोइ सुन्नत पढ़बी, फर्ज़ पढ़बो। हज़रत ख़ातून जन्नत जे जमल कन ते आवाज़ पियो त फजर थी वई आ, नफिल जो टाइम खत्म थी वियो आ, ॿी रकात में 2.5 पारा पढ़िया अथई। अल्लाह पाक जी बानरीअ खे मुंहिंजा दोस्त आज़ान जो आवाज़ ॿुधी अफ़सोस थियो, हाय हाय रात अञा बि लंबी थिए हा त मोहम्मद जी न्याणी अञा ॿियो ख़त्म ॿी रकात में पूरो करे हा। रोई रब्बुल आलमीन जे दरबार में गोड़ा थी गाड़े, मौला रात नंढड़ी करे छॾई, रात छोटड़ी करे छॾई, अञा का रात वॾी करे हा त तुंहिंजे नबीअ जी न्याणी के क़ुरान जूं लोलियूं त ॾे हा, अल्लाह जो क़ुरान पढ़ी हियां त ठारिया हा। मुजादा रात नंढी कान हुई, रात जेका हुई सा हुई पंहिंजे हिसाब सां, पर हुनखे अल्लाह जे क़ुरान एॾो त मस्त करे छॾियो जो का ख़बर ई कान पइजी वई तो ख़ातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा सारी रात क़ुरान पढ़ंदे पढ़ंदे गुज़ारींदी आहे। मुजादा उन जे झोलीअ में बि हुसैन ॼमंदो या को वियो, जंहिंजो बाबो वरी शेरे ख़ुदा, सभई जो सुभान अल्लाह। अली जहिड़ो जान जो मुंहिंजे महबूब करीम खे जंहिं ॼमण सां सुञातो, यानी अली ॼमण सां रसूलुल्लाह खे सुञाणे, महबूब करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जो सॻो सौट आहे। महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात सां हुन जी ख़ुसूसी निस्बत ई उहा तोखे अर्ज़ु कयां, दुरूद मुंहिंजे हबीब ते। वरी ॿीहर अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। नबी करीम जो चाचो जेको हो न साईं हज़रत अबी तालिब, नबी करीम अलैहिस्सलाम जो वफ़ादार चाचो हो। महबूब करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात सिर घोरींदो हो और अरबी ज़ुबान में शाइर बि तमामु सुठो हो। नबी करीम अलैहिस्सलाम जे शान में शेर चवंदो हो, वबयद युस्तस्क़ल गमाम बिवजहिही, सुभान अल्लाह। हे हज़रत अली जे वालिद जो शेर आहे, वबयद युस्तस्क़ल गमाम बिवजहिही। ओ दुनिया वारो अवां खे ख़बर कान्हे का, हे मुंहिंजो भाइटियो, हे मुंहिंजो अब्दुल्लाह भाउ जो बचड़ो मुहम्मद, वबियद युस्तस्क़ल गमाम बिवजहिही, हे उहो मुंहिंजो प्यारो भाइटियो आहे जो मूंखे उहे ॾियारा यादि आहिनि जॾहिं मके जे शहर में ॾुकार पइजी वियो, माण्हू मुंहिंजे बाबे हज़रत अब्दुल मुत्तलिब वटि आया। ओ अब्दुल मुत्तलिब तूं काबे जो मुजावर आ, कुरैशिन जो सरदार आ, इज़त वारो आ, अल्लाह तुंहिंजी दुआ क़बूल कंदो। तूं अब्दुल मुत्तलिब हथड़ा खण त मके वारनि तां ॾुकर वञे। हज़रत अब्दुल मुत्तलिब भली भलारो बुज़ुर्ग आ, नबी साईं जो ॾाॾो आ, केतिरी बि मान शान वारो आ, पर नबी करीम अलैहिस्सलाम उन टाइम ते 7 सालनि जा या 8 सालनि जा नंढड़ा हा। माण्हुनि जॾहिं सभिनी जो त दुआ घुर, हज़रत अब्दुल मुत्तलिब पंहिंजे पोटे खे खणी काबतुल्लाह वटि अची चवे थो, या अल्लाह मुॾे न निहार, न मुहम्मद ॾे निहार, या अल्लाह काबे जो धणी वठी आयो आहियां, ऐं मुंहिंजा मौला मां पढ़ो आहियां तो मुंहिंजूं बि दुआऊं क़बूल कंदो आहे। पर या इलाहुल आलमीन
अज मके वारा चवन था बारिश वसे, मां समझा तो बारिश वसे या न वसे, पर हिन नंढड़े सोने जा हथड़ा खजंदा तू जरूर बारिश वसाईंदे। उन्हीं तरफ बेवजही मुझो ओ मोहम्मद मिठड़ो आ, जंहिंजे सोहणे नूरानी चेहरे जे सदके मींहुं मिलंदो आ, जंहिंजे सोहणे चेहरे जे सदके नूरानी चेहरे जे सदके रब बारिशूं वसाईंदो आ। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ओ अब्दुल मुत्तलिब साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु वारो वाक़ियो हुनखे यादि अची वियो। साईं अबी तालिब थो चवे त ऐ मुंहिंजा भाइटिया, मुंहिंजा महबूब, मां तुंहिंजो हर तरह सां वफ़ादार आहियां, हर तरह सां तुंहिंजे साथ ॾियण जे लाइ तयारु आहियां। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, चाचा मूंखे एतिरी बि ख़बर आहे त तोखे औलाद घणी आहे, न्याणियूं बि घणियूं, पुटड़ा भी घणा, गरीबी हाल थी, माली हाल तुंहिंजो कमज़ोर आहे। हाणे मुंहिंजी सलाह आहे त जेके ॿिया तुंहिंजा भाउर आहिनि उन्हनि खे बि मां वठी थो अचां, मां तुंहिंजो भाइटियो बि अचां थो, तुंहिंजा बचड़ा तक़सीम था कयूं जीअं तो तां ॿार लहे। अब कीअं ॿार लहंदो? पंजनि पुटनि मां हिकिड़ो पुटु हिकिड़े भाउ खे ॾे त वञी पालेसि, ॿियो पुटु ॿिए भाउ खे ॾे त वञी पाले, टियों टे खे ॾे, न्याणियूं तो वटि हुजनि। अहिड़े तरीक़े सां तुंहिंजा चाचा आहिनि, सौट भाइटियो माना पुट जी जाइ ते आहे, उन जी ख़िदमत कंदा त तो तां ॿार लही पवंदो, वॾड़ा थींदा, वरी तोसां गॾु हूंदा। हज़रत नबी करीम सलाह ॾिनी, अबी तालिब साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी करीम अलैहिस्सलाम जी सलाह वरिती, नबी पाक अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात जे मशवरे सां बचड़ा विरहायूं, तक़सीम कयूं, अली साईं बची पियो। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, ॿिया तुंहिंजा पुट, ॿिया तुंहिंजा भाइर वठी वञनि था, अलीअ खे मां मुहम्मद वञी पालियां थो। चाचा साईं, मां चाचो कोन आयासि भाउ यानी सौट, ॿियनि खे वञी चाचा पाल, पर तुंहिंजे पुट अली साईं जी परवरिश मां मुहम्मद करीम थो कयां पियो। छो त नबी करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात खां तमामु घणो उमिरि में नंढा हा, नबी करीम हुन खां उमिरि में तमामु वॾा हा। हबीब जवान आहे, 40 सालनि जो आहे, अली साईं 8 सालनि जो आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण पंहिंजे झोली मुबारक में अली अल मुर्तज़ा जी परवरिश फरमाई आहे। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त जंहिंजी परवरिश ई रसूलुल्लाह वटि हुजे, उन अलीअ जो को मटु थींदो? उन अलीअ जे परवरिश में का कमी थींदी, का कोताही रहिजी वेंदी? तरबियत कबी आहे, इंसान पंहिंजे औलाद खे सुठा अखलाक सेखारींदो आहे, पर का न का मिड़ई कमी रहिजी वेंदी आहे। ओ पीउ माउ जी सुस्तीअ जे करे औलाद खे सुठो अखलाक न सेखारे, पोइ कमी रहिजी वञे, पर जंहिंजी परवरिश रसूलुल्लाह करे उन में कंहिं बि क़िस्म जी कमी कान रही। हज़रत अली करमल्लाह वजहुल करीम नबी करीम अलैहिस्सलाम जे झोली में थो पले। हाणे जंहिंजो वर ख़ातून जन्नत जो वर अली हुजे, ऐं उहो अली जेको रसूलुल्लाह जे झोली में पले, ऐं ख़ातून बि उहा जेका रसूलुल्लाह जे झोली में पले, ऐं उन्हनि जो निकाह रसूलुल्लाह पाण कराए, ऐं निकाह कराइण खां बाद में जेका औलाद ॼमे सा हसन हुसैन न ॼमंदा त पोइ छा थींदो? अदा बेटा ही चवंदो आहे, भली जायूं माहिरूं सदियूं सालिहन माशर जे मैदान में उन्हनि ॾाज मिलन, बाक़ी ॿियनि वेचारनि ओ जागा अजाया कया। वरी ख़ातून जी ॻाल्हि ॿुधई त हुनजे ज़ुबान ते क़ुरान जी लोली आहे। नबी साईं जॾहिं शादी कराई, असां चवंदा आहियूं बा न्याणी जी शादी त करायां, पर छा कयां, कुझु पैसो हथु पेर हणां, टीवी बि वठी ॾियांसि, फ्रिज बि वठी ॾियांसि, डिश बि वठी ॾियांसि, पेतड़ी बि का हुजेसि, का बैग बि हुजेसि, ॿियो को सुर्खी पाउडर जो सामान बि हुजे, पोइ वरी के 15 20 30 के बिस्तरा बि हुजनि, के 40 50 60 कपिड़ा जा जोड़ा बि हुजनि, न को 9 मण तेल गॾु थिए, न को राधा नचे। अब समझो था अलाए न, पोइ वीचारी जा घर वेठे वेठे मछड़ो अछड़ो थी वञे। अबो अञा पियो तयारी करे,
अफ़सोस मुसलमान असांजे हाल ते। ख़ातून जन्नत बालिग़ थिए थी, नबी निकाह कराए थो, ॾाज में 3 शयूं थो ॾे। महबूबन करीमन जी ज़ात इंतज़ार कोन था फरमाइनि। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात हिकिड़ो विहाणो ॾिनो आहे, पर विहाणो बि उहो जंहिंजे अंदरि कपह पियल कान्हे का, खजीअ जा पन पियल आहिनि। हिकिड़ी सवण नबी करीम जे ज़ात बाबरकात पंहिंजे न्याणीअ खे ॾाज में ॾिनी आहे, उन सवण में बि कपह कान्हे का। ऐं मुंहिंजा दोस्तो उठ जी उन मिल्स जंहिंखे चवंदा आहिनि, उहा हुन में पियल आहे। ऐं 3 नंबर ते प्यारे महबूब मोहम्मद करीम जी ज़ात ख़ातून जन्नत खे चकी ॾिनी आहे, जंड्र ॾिनो आहे, जंड्र। इहो जंड्र तोखे ॾाज मां 3 शयूं रसूलुल्लाह ॾेई हज़रत अलीअ जे निकाह जे हवाले थो फरमाए छॾे। इहो उम्मत खे सबक़ हो त ख़बरदार न्याणी बालिग़ थिए घणे ॾाज गॾु करण जो इंतज़ार न कजो। मां मोहम्मद करीम पंहिंजे न्याणीअ खे ॾिनो, अहिड़ो सादगी में ॾिनो। अव्हां खे बि जेको अल्लाह घर में ॾिएव उहो ॾियो, वधीक जो इंतज़ार न कजो, मता अल्लाह ई अल्लाह जे रसूल खे ॾमराए विझो। ऐं मुंहिंजा अदा ख़ातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा हसनैन करीमैन जे ॼमण खां पोइ अली अल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हो सॼो ॾींहुं पंहिंजे जंग जे हिसाब सां जिहाद जे कम में, ख़ातून जन्नत उन ज़माने में अटे खे हथ सां पीहे, बचड़नि जा कपिड़ा धोए, घर जो कमकार करे, बीबी साहिबा खे अकेलाईअ जे करे माण्हूअ जी ज़रूरत थी पई। ख़बर पई त बाबे साईं वटि फलाणी जंग में बान्हा ऐं बानियूं मिलिया आहिनि। अॼु वञा बाबे खे चवां, बाबा हिकिड़ी बानड़ी मूंखे बि ॾे, भला मूंखे कमकार त कराए। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम। ख़ातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा इरादो करे नबी करीम जी दरबार में वई आहे। महबूब करीम अलैहिस्सलाम ॿाहिरि वेठा हा, बीबी साहिबा घर वई, न्यापो कयईं त साईं ख़ातून जन्नत बानी वठण आई आहे, घर वेठी अथव। पाण ॿाहिरि बाना ऐं बाना विरहाइनि वेठा, जेके हा शाम ताईं विरहाए, बाना बि ॾेई छॾियऊं, बानियूं बि ॾेई छॾियऊं। पोती छंडे हबीब शाम जे टाइम ते आयो। ख़ातून कीअं अचणु थियो आहे कि भला न्यापो कयो हुम? हा न्यापो मिलियो हो त बान्हा ऐं बानियूं मूंखे मिलिया हा, तूं कमकार जे लाइ का बानी वठण आई हुई। मां मुहम्मद सभु कुझु विरहाए छॾियो आहे। अल्लाह जे हबीब ऐं उन जे आल खे, आले रसूल खे ऐं रसूल खे दुनिया जी ज़रूरत कान हूंदी आहे, तूं बानी वठण आई आहे। आओ त मां मुहम्मद करीम तोखे वज़ीफ़ो ॾेई रवानो थो कयां। वठण थी वञे बानी, वठण थी वञे कमकार जे लाइ मददगार। रसूलुल्लाह तो चवेस त निमाज़ जमल पढ़े त निमाज़ पढ़ी सलाम वराए, फर्ज़ खां पोइ सुनतुनि खां पोइ वांदी थी 33 दफ़ा चओ सुबहान अल्लाह 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 सुबहान अल्लाह। 33 दफ़ा चओ, उन खां पोइ वरी 33 दफ़ा चओ अल्हम्दुलिल्लाह 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 अल्हम्दुलिल्लाह। उन खां बाद में वरी 33 दफ़ा चओ अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर। इहे थिया 99 भेरा। आख़िर में हिकिड़ो दफ़ो चइजां अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। ऐं मुंहिंजी ख़ातून जन्नत इहो वज़ीफ़ो तुंहिंजे हवाले थो कयां, ऐं तुंहिंजे सदके क़यामत ताईं मुंहिंजे उम्मत खे हूंदो इन वज़ीफ़े जो नालो ई हूंदो फातिमी वज़ीफ़ो। जेको फातिमा खे मिलियो उन जे सदके वरी उम्मत खे मिलियो। रसूलुल्लाह फरमाइनि था हर नमाज खां पोइ इहो इन तरीक़े सां हिकिड़ी तस्बीह 100 दफ़े जी पढ़जां। 33 दफ़ा सुभान अल्लाह, 33 दफ़ा अल्हम्दुलिल्लाह, 33 दफ़ा अल्लाहु अकबर, हिकिड़ो दफ़ो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह। इहो पढ़ी छॾिजां। मां मोहम्मद करीम तो चवां ॼण सुबुह खां शाम ताईं, शाम खां सुबुह ताईं सॼो ॾींहुं तूं इबादत में गुज़ारियो। हेॾे निहार मुसलमान वठण वई बानी, वठण वई कमकार लाइ माण्हू, वठण वई त मूंखे कम जे लाइ का सहूलत वास्ते बानी मिले, पर उनखे बानीअ जे एवज़ में वज़ीफ़ो पियो मिले। मूंखे ॿुधा त मुहम्मद करीम जी ज़ात पंहिंजे औलाद जे लाइ दीन आंदो हो या दुनिया?
पंहिंजे बचड़नि जे लाइ दीनदारी आंदी, तूं त माण्हुनि खे गुमराह पियो कंदो आहे। साईं ख़ातून जन्नत बाग़ वठण वई, उमर खां वठण वई, अबू बकर खां वठण वई, पोइ अबू बकर बि बाग़ कोन ॾिनो, उमर बि बाग़ कोन ॾिनो, उस्मान बि कोन ॾिनो, ज़ुल्म करे बाग़ खाई आहे। अड़े रसूल जे दर ते वञे बानी वठण, ख़ुदा जो रसूल बानीअ जे एवज़ में वज़ीफ़ो ॾेई सघे, उन ज़य्यदा ज़ाहिदा तक़वा वारी औरत खे कंहिं बाग़ जी ज़रूरत ई कान हुई, उनखे ज़रूरत हुई त मुहम्मद करीम जे शरीयत पाक जी ज़रूरत हुई। ए रुगो तोहमतूं आहिनि, इल्ज़ाम आहिनि, बदनामियूं आहिनि, मुंहिंजा दोस्त साज़िशूं आहिनि। हिकिड़े पासे नबीअ जे ख़ानदान खे बदनाम करण लाइ त ॾोकड़नि जा लालची हा, पैसनि जा, बाग़ात जा लालची हा, कुर्सीअ जा लालची हा। ॿिए पासे नबी जे असहाबनि खे बदनाम कयो थो वञे त असहाब नबीअ जे अहल बैत खे कोन भाईंदा हा। तोखे पंहिंजो पीर प्यारो आहे, कहिड़ो आहे? न न न न न मां नथो वञा, कोन्हे पीर तव्हांखे प्यारो? प्यारो अथव? ॻाल्हि त खणी लुआरी शरीफ़ जे मुंहिंजा दोस्त मुरीदनि खां पुछ, चवंदा असांजे पीर जहिड़ो ॿियो पीर आहे ई कोन को। वरी पुछुसि मुंहिंजा दोस्त हज़रत मखदूम साहिब जे मुरीदनि खां, उहे चवंदा बाबा असांजो पीर बि सभिनी पीरनि खां भलो आहे। पीर साईं पागारे जे जमात खां पुछ, उहे चवंदा बाबा असांजे पीर जहिड़ो आहे ई कोन को। वरी जीलानी जे मुरीदनि खां पुछ, उहे चवंदा असांजो मुर्शिद सभिनी खां मथे आहे। हाओ हुजणु खपे मुरीद खे पंहिंजे मुर्शिद में वेसाह अहिड़ो हुजे जो ईअं सम्झे त मूंखे जो कुझु मिलंदो आहे अल्लाह वटां मिलंदो आहे, पर सदके मुर्शिद जे मिलंदो आहे। इहो अक़ीदो न रखंदो त मुरीद ई न आहे। मुंहिंजा दोस्तो मुरीद चइबो ई उनखे आहे जेको पंहिंजे मुर्शिद में वेसाह रखे, ऐं वेसाह उहो रखे जो ईअं चवे त मुंहिंजे मुर्शिद जो ॿियो बटो आहे ई कोन को। ॿिए जी गिला कान कबी, घटि वधि कोन चइबो, मुंहिंजा दा ॻाल्हाइबो कोन। हाणे मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे तोखे पीर प्यारा हो, सिद्दीक़ खे पंहिंजो पीर प्यारो कोन हो, फारूक खे पंहिंजो पीर प्यारो कोन हो, हज़रत उस्मान खे पंहिंजो पीर प्यारो कोन हो। ख़ुदा जो कसम आहे ॿिया पीर त पीर पीरनि जहिड़ा थी सघनि था, मुंहिंजे मुहम्मद मीर जहिड़ो न को पीर ॼाओ न को ॼमंदो, मुंहिंजे मुहम्मद करीम जहिड़ो रसूल न को आयो न को ईंदो, मुंहिंजे हबीब जहिड़ो इमामुल अंबिया न को ईंदो न को आयो। अड़े जन बच्चा सिर ॿार कुर्बान नबी था कया, उहे वरी नबी जे आल सां छो विढ़ंदा? कोन विढ़ंदा। इहो हिकिड़ी साज़िश आहे यहूदनि जी। यहूदनि इस्लाम खे मुस्लमान खे बदनाम करण जे लाइ टोला ऐं फ़िरका बणाया आहिनि। मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम जहिड़ो दुनिया में पीर कोन हो, सहाबा जहिड़ो वरी मुरीद कोन हो। दुरूद मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़ सां। वरी ॿियो दफ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद वालिही व सहाबिही व बारिक व सल्लिम तस्लीमा। मां तव्हांखे अॻे दफ़े ॿुधायो हो, शायदि विसरी वियो हुजे, थोरो यादगीरो ॼाणायां इन्हीअ ॻाल्हि जे लाइ त सहाबा जे बारे में सुठो सोचजां ऐं इहा सोच रखजां त नबी करीम जे ज़ात सां सहाबनि खे निस्बत केतिरी हुई। हिकिड़ो सहाबी आहे जंहिंजी उमिरि 80 साल, अखियुनि खां नाबीन थी वियो आहे, अखियुनि खां वॾो बुखार आयसि, उन वॾे बुखार जी तकलीफ़ जे करे अखियूं वहिजी वियूं। उन ज़माने में ऑपरेशन कोन हा, इलाज कोन हा, पोड़ो 80 साल जो अखियूं वहिजी वियूं। सहाबा किराम रिदवानुल्लाह अलैहिम अजमईन में वॾी उमिरि जो आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, कूफे जे शहर में, कहिड़े शहर में? कूफे जे शहर में हुनखे मुस्लमान वठी आया। छाजे लाइ? या हुज पिरनि वटि या कज पिरनि जी पचार, इन्हनि ॿिन्हिनि खां धार शल कादर कंहिंखे न करे। मुस्लमान वठी आया त प्यारा साहबी तूं पोड़ो आ, बुढ़ड़ो आ, 80 साल जो आ, महबूब जी असां त ज़ियारत कान कई, तो महबूब जी ज़ियारत कई, असांजी मानड़ी बि खा, दावत बि खा, असां वटि राति बि रहो, दुआऊं बि कर, ऐं जेको टाइम वेहूं असांखे महबूब मुहम्मद जूं हदीसूं त ॿुधाए। हाज़िर बाबा पहुतो हुते, महफ़िल लॻी वई, हिन मस्जिद खां बि घणा माण्हू अची गॾु थिया। विच ते सहाबी वेठो आहे, महबूब जूं हदीसूं वेठो बयानु करे को माण्हू चारई तरफ़ फिरिया वेठा आहिनि। सहाबी मस्तु लॻो पियो आहे पंहिंजे हबीब जूं ॻाल्हियूं वेठो करे। अखियुनि खां नाबीन आहे। थोरी देरि गुज़री, ॻाल्हि न हलंदे
मुंहिंजा अदा उन महफ़िल में हिकिड़ो छोकिरो भॼंदो भॼंदो ॿारनि वांगुरु ॿार रांदि खेॾंदो खेॾंदो अची कचहरीअ में वेही रहियो आहे। उन ॿार जो वेहणो सहाबी त नाबीना अखियुनि खां ॾिसे कोन पियो, केरु आयो केरु न आयो का हुनखे ख़बर कान्हे। उहो ॿावड़ो त वेही रहियो आहे पर सहाबी सॻोरे उन ॿार जे अचण खां बाद में थिरड़ो थी वियो, परेशान थी वियो। हेॾे निहारे हेॾे वाझाए अॻिते वाझाए कलाम पे कयईं, गुफ़्तगू वेठे कयूं सो विसरी वियो। माण्हू चवनि था ऐं प्यारा सहाबी छा ॻाल्हि आहे, छो ख़ामोश थी वियो आहे, कहिड़े सबब जे करे गुफ़्तगू खे ख़तमु कयो थी, हेॾे होॾे छो थो वाझाई पियो। चवे थो इन्नी लअजिदु रीह रसूलिल्लाह। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो मुसलमान हो, मां इन्ही जे करे परेशान थी वियो आहियां जो हाणे हिन कचहरीअ में मूंखे मुंहिंजे महबूब मोहम्मद जी ख़ुशबू थी अचे। अतर में त ख़ुशबू थींदी आहे, गुलाब जे गुल में त ख़ुशबू थींदी आहे, तेल में त ख़ुशबू थींदी आहे, साबुण में त ख़ुशबू थींदी आहे, परफ्यूम में त ख़ुशबू थींदी आहे, पर हीअ कहिड़ी ख़ुशबू हुई जो सहाबी सॻोरे खे 50 साल खां पोइ ख़ुशबू आई आहे। माण्हू चवनि था छा ॻाल्हि आहे, असांखे त महसूस कान थी थिए पई। चवे थो तव्हांखे महसूस थिए या न थिए, हिन महफ़िल में जाचो, मां सम्झां थो हाणे हिन कचहरीअ में को मुंहिंजे महबूब जो बचड़ो आयो आहे, सच्चो सैयद आयो आहे, आले नबी आयो आहे, ख़ातून जन्नत जो फर्ज़ंद आयो आहे। अञा जो खणी निहारनि त उहो जेको ॿारड़ो डोड़ंदो पे आयो, ॾिठो तो सोनो हज़रत इमाम मोहम्मद बाक़िर साईं हुयो, जेको हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन जो फर्ज़ंद हो, जेको सोने हुसैन आली मक़ाम जो पोटो हो। वठी आयासीं हलिया नंढड़ा तोखे सहाबी संभाले थो, नाबीनड़ो हो, उनखे वठड़ी कच्छ में खणी अची नबी पाक जे सहाबी जे जमल हवाले कयूं। ख़ुदा जो कसम आहे चुमेसि पियो, अखियुनि ते मुंहं ते जाॾे काॾे चुमियूं ॾेई अखियुनि मां लुड़क वहाए चए थो मूंखे ख़ुदा जो कसम आहे न बचड़े मां मूंखे रसूलुल्लाह जी ख़ुशबू थी अचे। मूंखे संगीत ॾेखार त हे ॾाहिरी आहे, हे शर आहे, हे फलाणो आहे, हे जमाली आहे, हे चांडियो आहे, तोखे कीअं ख़बर पवंदी, कंहिंखे बि ख़बर कान पवंदी। पर मुंहिंजा अदा हुननि जो अंदर जो क़ल्ब अहिड़ो त उजरियल हो जो सचो सैयद आले रसूल कचहरी में पियो अचे त महबूब मोहम्मद करीम सां निस्बत रखण वारे खे ख़बर पए पई त मुस्तफ़ा जो पघर आयो आहे, उहो जवान आयो आहे जंहिंजे जिस्म में रसूलुल्लाह जो खून आहे। चओ सुभान अल्लाह। ऐं पीढ़ी त ॻण, हेॾे निहार पीढ़ी ॻण, नबी साईं जी न्याणी ख़ातून अबा केर, ख़ातून जन्नत जो फर्ज़ंद हुसैन, ॿ पीढ़ियूं, हुसैन जो फर्ज़ंद इमाम ज़ैनुल आबिदीन, इमाम ज़ैनुल आबिदीन जो फर्ज़ंद हज़रत इमाम मोहम्मद बाक़िर। चओ सुभान अल्लाह। काई पीढ़ी आहे, चौथी। काई पीढ़ी आहे भा, चौथी पीढ़ीअ ताईं उहो कहिड़ो नक हो, उहा कहिड़ी ख़ुशबू हुई, कहिड़े नक खे कहिड़ी ख़ुशबू पे आई। ख़ुदा जो कसम आहे उहा उन्हनि खे ख़बर आहे जंहिंखे रसूलुल्लाह सां मोहबत हुई। ॿिए खे कहिड़ी ख़बर त छा थींदो आहे। तूं खामखा माण्हुनि खे गुमराह न कर महबूब जे ग़ुलामनि जे लाइ। ऐं ख़ुदि इन में नबी जी गिला आहे, नबी जे अहल बैत जी गिला आहे त शुरू खां वठी मुंड खां वठी नबी जो को वफ़ादार ई कोन हो, पोइ जंहिंजो को वफ़ादार मुंड खां ई वठी कोन हो त पोइ हुनजो फैज़ कहिड़े क़िस्म जो आहे। तूं काॾो पैदा थियो आहे, मञणो पवंदो त महबूब मोहम्मद करीम जहिड़ो नबी दुनिया ते कोन्हे, त सहाबा जहिड़ो दुनिया ते वरी को उम्मती कोन्हे को। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व सल्लम। जॾहिं ख़ातून जन्नत जी शादी थी आहे, मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो बानी त कान मिली आहे, वज़ीफ़ो वठी आई आहे, बाबे खां ॾिनल चकीअ खे असर जो थी मुंहिंजा अदा अन्न पीअंदी आहे। हिकिड़े गोॾे ते हसन आहे, ॿिए गोॾे ते हुसैन आहे, साम्हूं अन्न पियो आहे, चकी हलंदी आहे,
खातून लोली ॾींदी आहे यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम तंज़ीलल अज़ीज़िर रहीम लितुनज़िर क़ौमम मा उनज़िर आबाउहुम फ़हुम गाफ़िलून। ओ मुजादा हिकिड़े पासे चकी पई हले, ॿिए पासे शहज़ादा सुता पिया हल ऐं उनखे अमर जे झोलीअ में क़ुरान जी लोली पई मिले। सच ॿुधाए ते अल्लाह जे राह में दीन ख़ातिर सिर वढाईंदा या न वढाईंदा? असांजी औलाद खे लोली कहिड़ी मिले, पोइ सॼो ॾींहुं ढगनि कुतनि रिछनि मेलनि मलाखड़नि जे हवाले, मुंहिंजा भाउ अज़ीज़ मस्जिद जे हवाले कोन, निमाज़ जे हवाले कोन। अञा बि अमर चवंदी अलाह कंदो जवान थींदे कुहाड़ियूं झलींदे। मुंहिंजा दाई अमर जी दुआ न खपे, दुआ इहा खपे जेका हुसैन खे सोहणे महबूब मुहम्मद जे न्याणी दुआ ॾिनी। मुंहिंजा दोस्तो जंहिंजे झोलीअ में हुसैन पले ऐं पालण वारी ख़ातून जन्नत जहिड़ी अम्मा हुजे, हुनजे ज़ुबान मुबारक ते लोली क़ुरान पाक जी हुजे, ख़ुदा जो कसम आहे सो नाने मुहम्मद करीम जे दीन जे लाइ हर शइ क़ुर्बान कंदो। जान बेटे की मईयत पर न रोया वो हुसैन। चओ सुभान अल्लाह। ललहंग जवान कुठा पिया आहिनि, भाइटनि जा लाश पियो खणे, भाणे जा लाश पियो खणे, पुटनि जा लाश पियो ढोए, नंढड़े मासूम अली असगर जहिड़े मासूम बचड़े खे पाणी ला वठी वञे, तीर लॻे, उनजो जिस्म सॼो मुजादा रत थी वञे, हुसैन जी झोली खून सां भरिजी वञे, पर हुसैन जे चेहरे पाक ते काई बि क़िस्म जी ॻणती न आहे। जान बेटे की मईयत पर न रोया वो हुसैन, जिसने सब कुछ खो के फिर भी कुछ न खोया वो हुसैन। हर शइ ॾेई छॾियईं, सभु विञाए छॾियईं, बच्चा ॿार सिर अज़ीज़ करीब वतन मोजादा पिछाड़ी जान जी कुर्बानी बि ॾिनई, पर ज़ुबान ते हुसैन खे रुगो छा आहे इन्ना लिल्लाह सुभान अल्लाह। चओ चओ इन्ना लिल्लाह व इन्ना इलैहि राजिऊन। माण्हू चवनि पिया सोणा हुसैन जंहिंखे अहिड़ो सदमो पवंदो आहे तव्हांजी त चेल भॼी पवंदी आहे। बेटा साईं रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था हुसैन पियो चवे मुंहिंजे मथे ते जे हुजनि सिर हज़ार त तुंहिंजी असाण तवार मौला हर हर वढिया हिकिड़ो। ए तो हुसैन के हिकिड़ो सिर आहे, पर जे हज़ारे सिर हुजनि त बि नसूरुल्लाह नाने रसूलुल्लाह जे दीन तां हिकिड़ो हिकिड़ो सिर अल्लाह जे राह में कुर्बान कंदो वञा। मुंहिंजा अदाजनि खे दीन जी लज़त ईंदी आहे, तंहिंखे ख़बर पवंदी आहे। हज़रत मौलाना मशहूरी साहब रहमतुल्लाह अलैहि भलारो बुज़ुर्ग हो, अहले सुन्नत जो आलिम हो, पीर हो, फरमाईंदा हा त हिकिड़े जत जो उठ विञाइजी वियो, पोइ चवंदो पियो ते बाबा उठ विञाइजी वियो आहे, जेकॾहिं को ॾसे ऐं लभे त हुनखे 10 उठ ॾियां। जागो था उठ घणा विञाइजी विया, लभे घणा ॾियासीं, या को ॾस ॾिए त को वेठो हो को मुजाहिद असां जहिड़ो अड़े बा चरियो थियो आहे, हिक जे पुठियों 10 चई यार तोखे ख़बर ई कान्हे का लधीअ शइ जे लज़त जो तोखे पतो ई कोन्हे। जेका शइ विञाइजी वेंदी आहे उन विञाइजण खां पोइ लभी पवंदी आहे, त उन लभण महिल जेका लज़त ईंदी आहे न, लधीअ शइ जी जेका लज़त आहे, हिकिड़ो उठ छा 10 उठ छा 100 उठ कुर्बान करे छॾिजो। हकीकत है मुजादा बेटा इसे चवंदा तो गोलिया गोलिया मलहा शालम मिला होत मन अंदर जी लोच मिलण सां माठी थिए। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जंहिं ख़लका शइ विञाइजी वञे उनखे क़दुरु हूंदो आहे त शइ जो छा क़ीमत आहे। मुंहिंजा सोना तोखे असांखे ख़बर ई कान्हे का हुसैन खे क़दुरु हो त नाने जो दीन छा आहे। हुसैन खे एहसास हो त रसूलुल्लाह जे दीन में कहिड़ो पावर रखियल आहे। हुसैन खे इहा बि ख़बर हुई त हे क़ुरान नाने ते त लथो आहे, पर हिन क़ुरान करीम जी अज़मत छा आहे। लौ अनज़लना हाज़ल क़ुरान अला जबल लरअयतहु खाशिअम मुतसद्दिअम मिन ख़शियतिल्लाह। अल्लाह ताला जो क़ुरान इरशाद फरमाईंदो आहे, हे उहो क़ुरान आहे जेको मां मुहम्मद करीम खे ॾिनो आहे। इहो क़ुरान जेकॾहिं मां रब जी ज़ात बाबरकात जबलनि जे मथां नाज़िल कया हा त ॾिसो हा त जबल ॾरी फाटी ज़र्रा ज़र्रा थी वञनि हा, पर इहो वाह मुहम्मद तुंहिंजो जिगर आहे जो एॾे क़ुरान करीम खे तो बर्दाश्त कयो आहे। ऐं उन क़ुरान जी हिफ़ाज़त महबूब कीअं कई। ओहद जे मैदान में पत्थर लॻा, ॾंद शहीद थियो त बि मुस्तफ़ा क़ुर्बानी ॾिनी।
महबूब करीम जी ज़ात मौजादा खंदक जे लड़ाई में पेट के पत्थर बधा छाजे लाइ तेरे कुरान जी हिफ़ाज़त कया छाजे लाइ त कुरान क़यामत में चवंदो अल्लाह ताला जी दरबार में कुरान माण्हुनि जे ख़िलाफ़ दाहींदो ज़रूर मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व सल्लम। अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो आहे त क़यामत में रसूलुल्लाह फरमाईंदो वक़ाल रसूलु या रब्बि इन क़ौम इत्तख़ज़ू हाज़ल क़ुरआन महजूरा। क़यामत में नबी करीम अलैहिस्सलाम कुरान झले अल्लाह के चवंदो या अल्लाह हे कौम थी मां कुरान जे लाइ ॾंद शहीद कराया कुरान जे लाइ मके जहिड़ो शहर छॾियो कुरान जे लाइ मां मुहम्मद सफ़र कया कुरान करीम जे लाइ मां पंहिंजा करबला में बच्चा कुर्बान कराया कुरान जे हिफ़ाज़त जे लाइ मां मुहम्मद पेट खे पत्थर बधा पर इत्तख़ज़ू हाज़ल क़ुरआन महजूरा मुंहिंजा मोलाही उहा क़ौम आहे जन कुरान खे पुठीअ जे पोयां उछलाए छॾियो कॾहिं बच्चनि खे कोन पढ़ायो कॾहिं कुरान जी तालीम कोन ॾियारायूं कॾहिं कुरान करीम जो मसइलो पुछण कोन आया कॾहिं कुरान करीम जे मथां अमल जी कोशिश कान कयूं या अल्लाह कुरान खे विसारे वेठा ओ मुंहिंजा अदा क़यामत में जंहिं हबीब में आसरो ऐं वरी उहो बि ही दाह ॾे त असांजो वाही ॿियो केरु थींदो। हुसैन खे ख़बर ही त नाने जे कुरान जो शान छा आहे चओ सुभान अल्लाह उन्हीं मौजादा शान जे ख़ातिर हुसैन बच्चा सिर घर बच्चा अहल बैत खुदा जे राह में कुर्बान कया को ॿियो मक़सद कोन हो मथा सम्झो त हुसैन को इलेक्शन लड़ण वियो हो मथा सम्झो त हुसैन आली मक़ाम कुर्सी जे लाइ वियो हो घणा माण्हू वरी चवंदा त ख़िलाफ़त जो जहिड़ो हो यज़ीद पियो चवे मां ख़लीफ़ो थियां हुसैन पियो चवे मां ख़लीफ़ो थियां न हुसैन जो मक़सद रुगो हुयो हो त ख़लीफ़ो हुजणु मुस्लमाननि जो अमीर हुजणु उन्हीअ जो कमु आहे जेको रसूलुल्लाह जे पाक सुन्नत ते अमल करण वारो हुजे दीन इस्लाम जे रियासत जो उहो सरबराह हुजे जेको अल्लाह जे कुरान ते आमिल हुजे शराबी न हुजे बेदीन न हुजे बद मज़हब न हुजे बद एतिक़ाद न हुजे बेअमल न हुजे महबूबन करीमन जो बचड़ो इन्ही जे करे यज़ीद जे मुक़ाबले में आयो हेॾे निहार आम तरह सां ॿी बि ॻाल्हि आहे अबा हुसैन सां मौलवी विढ़िया हुसैन सां हाजी विढ़िया हुसैन सां कुरान जा हाफ़िज़ विढ़िया हुसैन सां कुरान जा कारी विढ़िया इहे ड्रगन ॾाढनि वारा त विढ़िया छो ईअं छो था चवनि त नफ़रत थिए मौलवीअ खां नफ़रत थिए हाफ़िज़ खां नफ़रत थिए कारीअ खां नफ़रत थिए नेक निमाज़ी खां अड़े इहो ॾाढी अड़े इहो मुल्ला इहो मौलवी इहो त हुसैन जो दुश्मन हुसैन सां विढ़ियो हो इहो तुंहिंजो ईमान ॿोड़ण जे लाइ तबाही करण जे लाइ तोखे सबक़ु ॾिनो थो वञे पर मां पुछां थो तोखां त हुसैन सां जेकॾहिं मौलवी विढ़िया हाफ़िज़ विढ़िया कारी विढ़िया निमाज़ी विढ़िया ॾाढ़नि वारा विढ़िया त हुसैन बि उन्हनि सां विढ़ियो या हुसैन चुप कयूं बीठो ॻाल्हायो कामिल करबला में आया सूर्य शेर चओ सुभान अल्लाह कामिल करबला में आया सूर्य शेर मारे मुसेरन जा ढूंढ कयां ढेर पो दहलिया उत दिलेर पसी हमलो मीर हुसैन जो हुसैन विढ़ियो या न विढ़ियो खुदा जो कसम आहे अलीअ जो शेर हीअं पियो वञे त सवें मारींदो पियो वञे वरी जी हीअं पियो मोटे त सवें मारींदो पियो अचे 3 ॾींहंनि जो उञारो बुखारो आहे पर शेर खुदा जो बच्चो जाॾे वञे अली का घर भी वो घर है कि जिस घर का हर एक बच्चा जिसे देखो वही शेरे खुदा मालूम होता है। अली तो शेर हो पर अली जा बचड़ा भी कामिल करबला में आया सूर्य शेर हिकड़ा सूर्य त ॿिया वरी
मारे मुसेरन जा ढूंढ कयाऊं ढेर पो दहलिया उत दिलेर पसी हमलो मीर हुसैन जो कूफी करबला में पानी न पियारीन उते अली शाह खे शहजादा सारीन पो निकलियो निहारीन चढ़ मीर मुहम्मद कारणी। हुसैन विढ़ियो या न विढ़ियो? कैसा विढ़ियो? मौलवन सां। हुसैन विढ़ियो हाफ़िज़न सां, हुसैन विढ़ियो हाजिन सां, हुसैन विढ़ियो नमाज़न सां। कुछ लज कयो ओ चवण वारो, कुछ हया कयो, कुछ खुदा जो ख़ौफ़ खां डिॼो। छा था चओ? माण्हुनि खे सबक़ कहिड़ो था ॾियो? माना हुसैन जी लड़ाई ॾाढ़ी वारनि सां ही, हुसैन जी लड़ाई नमाज़नि सां ही, हुसैन जो जहिड़ो हाफ़िज़नि सां हो, हुसैन जो लड़ाई आलिमनि सां ही, हुसैन जी लड़ाई मुत्तक़िन परहेज़गारनि सां ही, मस्जिद आबाद करण वारनि सां ही। हाणे तुंहिंजो फ़ैसिलो करिणो आहे, हुसैन नमाज़ी सां विढ़ियो या शराबनि सां? हुसैन हाफ़िज़नि सां विढ़ियो या भंगनि चरसनि सां? हुसैन आली मक़ाम क़ुरान जे हाफ़िज़नि सां विढ़ियो या बेदीन बेनमाज़नि सां विढ़ियो?